You are watching 1 PM Bulletin. भारतीय हुक्मरान पार्टी बीजेपी के तर्जुमान के गुस्ताख बयान खिलाफ पाकिस्तान जो सख्त एहतजाज। भारतीय नाज़िमुल उमूर की परदेही ऑफिस में तलबी। परदेही खाते एहतजाज रिकॉर्ड कराइंदे चयो आहे त बीजेपी अॻवाननि जा गुस्ताख बयान बर्दाश्त जोगा न आहिनि। इन सां न रुगो पाकिस्तानी अवाम पर सॼी दुनिया में रहंदड़ मुसलमाननि जा जज़्बा मजरूह थिया आहिनि। सदर आरिफ अलवी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं परदेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां बीजेपी अॻवाननि जे गुस्ताख बयाननि जी मज़म्मत। आलमी बिरादरी खां नोटिस वठण जो मुतालबो। पंजाब में बाज़ियाब थियल दुआ ज़ोहरा सिंध हाई कोर्ट में मुड़स सां गॾु वञण जो बयान ॾेई छॾियो। दुआ ज़ोहरा अदालत में बयान ॾींदे चयो त कंहिं बि अगवा नाहे कयो, मर्ज़ीअ सां ज़हीर सां शादी कई आहे। मुंहिंजी उमिरि 18 साल आहे। पंहिंजे मुड़स ज़हीर सां गॾु रहणु घुरां थी। सिंध हाई कोर्ट दुआ ज़ोहरा जी उमिरि जो पतो लॻाइण लाइ मेडिकल टेस्ट कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। रिपोर्ट अचण ताईं खेसि शेल्टर होम मुंतक़िल करण जो हुकुम। अदालत में दुआ ज़ोहरा के वालदेन तरफां धीउ सां मिलण की कोशिश। पुलिस अदालत की इजाज़त बिना मुलाक़ात कराइण खां इनकार करे छॾियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह सां मुतहदा पाकिस्तान के वफ़द की मुलाक़ात। बल्दियाती कानून में तरमीम, कराची में मेयरशिप ऐं हैदराबाद की एडमिनिस्ट्रेशन सूधो ॿियनि अहम मामलनि ते ॻाल्हियूं। मुतहदा वफ़द में ख्वाजा इज़हार, कंवर नवीद जमील ऐं फैसल सब्ज़वारी सूधो 8 अॻवान शामिल। मुलाक़ात में सूबाई वज़ीर नासिर शाह, सईद गनी, शर्जील इनाम मेमण ऐं मुर्तज़ा वहाब मौजूद हुआ। समुंड पार पाकिस्तानियुनि जे लाइ वोटिंग के तरीक़ेकार खिलाफ़ दरख्वास्त वापस वरिती वई। इस्लामाबाद हाई कोर्ट में ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस अतहर मिनल्ला रिमार्क्स ॾींदे चयो त जॾहिं तरमीम ई नाहे त अदालत राय कीअं ॾेई सघे थी? छा अदालत पार्लियामेंट खां इख्तियार वापस वठे? दरख्वास्त वक़्त खां अॻु दाख़िल कई वई। सदर मामिलो वापस सुम्हाणे छॾियो आहे। दरख्वास्त गुज़ार जो जेको मौक़िफ़ आहे, मुमकिन आहे पार्लियामेंट उन ते नज़रसानी करे। तरमीम थियण बाद दरख्वास्त गुज़ार अदालत सां राब्तो करे सघे थो। हुकूमत चूंडुनि जो ऐलान करे त ॻाल्हियूं थी सघनि थियूं। चूंडुनि जी तारीख़ मिलण बिना इमरान ख़ान कंहिंसां बि ॻाल्हियूं न कंदो। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त मूंखे हलंदड़ साल चूंडूं थींदे नज़र अचनि थियूं। हुकूमत वोटर फ़हरिस्तुनि ऐं तक़बंदियुनि में मज़ीद जूं तब्दीलियूं करे रही आहे। इमरान ख़ान बजट खां पोइ ईंदड़ हिकमत अमली जो ऐलान कंदो। हाई कोर्ट रावलपिंडी बेंच मुख़्तलिफ़ केसिस में शेख रशीद की उबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती। खेसि 1 लख रुपयनि जा ज़मानती मचलका जमा कराइण जो हुकुम। इमरान ख़ान के सिक्योरिटी ख़दशनि बाबति हुकूमत के ख़त लिखियो हो। शहबाज गिल के नाले सां लिखियल ख़त जो हेल ताईं को भी जवाब नाहे आयो। इमरान ख़ान के सिक्योरिटी थ्रेट्स बाबति वधीक शाहिदियूं मिलियूं आहिनि। पीटीआई अॻवान बाबर अवान चयो आहे त हुकूमत जलसा ऐं जुलूस करण वारो आइनी हक़ नथी खसे सघे। पीटीआई मौजूदा हुकूमत के कंहिं भी सूरत में तस्लीम न कंदी। पीटीआई एमएनएज़ इस्तीफ़ा ॾेई चुका आहिनि। हाणे को भी पार्लियामेंट में न वेंदो। हुक्मरान हाणे इस्तीफ़ा जी रांदि खेॾी रहिया आहिनि। सिंध हाई कोर्ट लाड़काणो में मेहड़ में टीणे क़त्ल केस के जवाबदार MPA बुरहान चांडियो की ज़मानत की दरख्वास्त ते ॿुधणी 13 जून ताईं मुलतवी। ॿुधणी में पेशी बाद उमेर रुबाब चयो आहे त नए जज दरख्वास्त ते ॿुधणीअ बाबति चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट खां राय वरिती आहे। पुरुमीद आहियूं त पहिरीं जीअं हिन दफ़े भी जवाबदार के ज़मानत न मिलंदी। मुंहिंजे ख़ानदान जा 3 भाती क़त्ल थिया आहिनि। असां इंसाफ़ लाइ हिते अचूं था। लाड़काणो हाई कोर्ट ताईं पहुचण असां लाइ ख़तरे खां ख़ाली नाहे। असांखे धमकियूं मिली रहियूं आहिनि। सरदारनि खे पैगाम ॾियां थी त तव्हां असांखे डिॼारे नथा सघो। अदलिया मां उमेद आहे त असांखे मायूस न कयो वेंदो ऐं इंसाफ़ मिलंदो।